बुलेटिन की शुरुआत में ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासूं। निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरे जो चवणु आहे त निगरान हुकूमत फातिमा फरड़ो जे कातिलनि खे सज़ा ॾियारींदे जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे उमर सुमरे चयो त सिहत खाते जी कोताही सबबि DNA रिपोर्ट देर पधरी थिए। हुन चयो त फातिमा फरड़ो केस में वरतल जुज़ा पंजाब उमाणिया विया आहिनि। संदसि चयो हो त कंहिं बि जवाबदार जा जुज़ा मैच थिया त माफ़ न कयो वेंदो। निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरे जो चवणु आहे त निगरान हुकूमत फातिमा फरड़ो जे कातिलनि खे सज़ा ॾियारींदे जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे उमर सुमरे चयो त सिहत खाते जी कोताही सबबि DNA रिपोर्ट देर पधरी थिए। हुन इहो बि चयो त फातिमा फरड़ो केस में वरतल जुज़ा पंजाब उमाणिया विया आहिनि। संदसि चयो हो त कंहिं बि जवाबदार जा जुज़ा मैच थिया त माफ़ न कयो वेंदो। निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरे जो चवणु आहे त निगरान हुकूमत फातिमा फरड़ो जे कातिलनि खे सज़ा ॾियारींदे जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे उमर सुमरे चयो त सिहत खाते जी कोताही सबबि DNA रिपोर्ट देर पधरी थी। हुन चयो त फातिमा फरड़ो केस में वरतल जुज़ा पंजाब उमाणिया विया आहिनि। संदसि चयो हो त कंहिं बि जवाबदार जा जुज़ा मैच थिया त माफ़ न कयो वेंदो। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरे जो चवणु आहे त निगरान हुकूमत फातिमा फरड़ो जे कातिलनि खे सज़ा ॾियारींदे जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे उमर सुमरे चयो त सिहत खाते जी कोताही सबबि DNA रिपोर्ट देर पधरी थी। हुन चयो त फातिमा फरड़ो केस में वरतल जुज़ा पंजाब उमाणिया विया आहिनि। संदसि चयो हो त कंहिं बि जवाबदार जा जुज़ा मैच थिया त माफ़ न कयो वेंदो।